अस्सलाम वालेकुम नाज़रीन। सिंध समेत उन्हनि सभिनी ॾहनि ऐं परॾेहिनि खे भलीकार जेके ॾिसी रहिया आहिनि SS न्यूज़। आऊं आहियां आयशा सजाद। हिकु नज़र हिन वक़्त जी मक़ामी ख़बरुनि ते। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी अॼु धाबेजी में इकनॉमिक ज़ोन जो इफ़्तिताह कंदो। तक़रीब जूं तमामु तैयारियूं मुकमल कयूं वयूं आहिनि। सिक्योरिटी जा इंतज़ाम बि सख़्त कया विया आहिनि। तक़रीब में इतलात खाते सिंध इन्वेस्टमेंट डिपार्टमेंट पारां मक़ामी सहाफ़ियुनि खे मुकमल तौरु नज़रअंदाज करे छॾियो आहे। टंडो आदम वासी 30 साला नौजवान गुलज़ार अली कीरियो कराची जे सफ़ारी पार्क में अफ़गानी सिक्योरिटी गार्ड हथां क़त्ल थी वियो। पुलिस सिक्योरिटी गार्ड खे गिरफ़्तार करे वरितो। मक़तूल जो लाश अबाणे ॻोठ पहुचायो वियो जिते खेसि मिटी मां हवाले कयो वियो। ज़रियनि मूजिबि नौजवान खे टारगेट किलिंग ज़रिए क़त्ल करायो वियो आहे। बुलड़ी शाह करीम पुलिस मुबैना मुक़ाबले में फोरू गुलाब ख़ासकैली खे गिरफ़्तार करण जी दावा कई आहे। पुलिस मूजिबि गिरफ़्तार थियल फोरू चोरी धाड़ा ऐं ॿियनि केसनि में घुरिबल हो। गिरफ़्तार थियल जवाबदार वटां हथियार पिणु हथ कयो वियो आहे। सखर में मुहर्रम हराम दौरान सिक्योरिटी जा फुल प्रूफ इंतज़ाम करण बाबति IG सिंध ग़ुलाम नबी मेमण पारां सखर DIG रेंज ऑफिस में वीडियो लिंक ज़रिए इजलास तलब कयो वियो। इजलास में डिप्टी इंस्पेक्टर जनरल ऑफ पुलिस जावेद जिस्कानी समेत सखर खैरपुर ऐं घोटकी जे SSPs शिरकत कई ऐं शिया तंज़ीमुनि जे अॻवाननि पिणु नुमाइंदगी कई। वीडियो लिंक ज़रिए IG सिंध ग़ुलाम नबी मेमण सखर रेंज जे सभिनी ऑफिसरनि खे अमन अमान बरक़रार रखण लाइ सख़्ती सां हिदायतूं जारी कयूं। टंडो आदम वासी 6 दर्जे जी शागिर्दियाणी ग्रुप सां गॾिजी निंड अचण ते ड्राइवरनि खे जाॻाइण वारो मुनफ़रिद चश्मो तयारु करे वरितो। ॻोठ मुला मखण सां तालुक़ रखंदड़ 6 दर्जे जी शागिर्दियाणी बिस्मा मुस्तफ़ा सोलंगी दुनिया जी साइंस जी वॾे इदारे NASA पारां ॾिनल प्रोजेक्ट में हिकु अहिड़ो चश्मो तयारु कयो आहे जेको ड्राइविंग दौरान निंड अचण ते इंसान खे जाॻाए थो। बिस्मा मुस्तफ़ा सोलंगी पंहिंजे ग्रुप सां गॾु पंहिंजे प्रोजेक्ट खे बहितर करण लाइ अमरीका रवानी थी वई। उडेरोलाल में रूरल हेल्थ सेंटर मां क़ीमती वणनि जी वाढी वारे मामले जी ख़बर मीडिया ते नशर थियण बाद DHO मटियारी डॉक्टर ज़ाहिद शेख नोटिस वठंदे फौरी तौर ते अस्पताल पहुची वढायल वणनि ते कमेटी जोड़ण जूं हिदायतूं जारी करे छॾियूं। ज़रियनि मूजिबि अस्पताल जे ॿिनि मुलाज़िमनि इब्राहिम हिंगोरो ऐं मोहम्मद सालेह खोसे तरफ़ां अस्पताल मां वणनि जी वाढी कराई वई आहे। जोही भरिसां कस्बो मां मुबैना अग़वा ॼाणायल नींगर खे पुलिस ॻुझी इतला ते बाज़ियाब कराए वरितो। 3 महीना अॻु मुबैना तौरु अग़वा थी वियल नींगर नज़ीर पुट राहिब लगारी खे ॻोठ पीरबख्श दुलताणी मां पुलिस बाज़ियाब कराए वारसनि हवाले करे छॾियो जंहिंखां पोइ वारसनि में ख़ुशी जी लहर छायल आहे। शिकारपुर भरिसां गढ़ी यासीन जे निम शाख लिंक रोड जे हलंदड़ मरमती कम में नाक़स मटीरियल इस्तेमालु करण ख़िलाफ़ ॻोठाणनि एहतजाज कंदे चयो त 7 करोड़ जी लागत सां ठहंदड़ 4 किलोमीटर निम शाख लिंक रोड ठहण खां अॻु उखड़ी वियो आहे। फौरी तौरु आला इख़्तियारनि खां नोटिस वठनि। चूहड़ जमाली लॻ ॻोठ मिठन मक्सी में हफ़्तो अॻु गुलिस्तान होटल तां वरितल दाल मानी खाइण खां पोइ बेहोश थियल नौजवान अब्दुल अज़ीज़ मक्सी कराची जे अस्पताल में फ़ौत थी वियो। संदसि मढ़ ॻोठ मोहम्मद मिठन मक्सी पहुचायो वियो। वारसनि में कोहराम मची वियो।